नाज़रीन, वज़ीर आज़म चयो आहे त ॿोॾ खां पोइ मुल्क में खुराक जी खोट खर खंयो आहे। ॿोॾ मुतासिरनि जी बहाली लाइ अरबें डॉलर्स जी ज़रूरत आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मुल्क में महांगाईअ जो इतराफ़ कंदे चयो आहे त ॿोॾ खां पोइ मुल्क में खुराक जी खोट कर खंयो आहे। सिंध ऐं बलूचिस्तान में ॿोॾ सबबि ज़राअत खे कापारी धकु लॻो। ॿोॾ मुतासिरनि जी बहाली लाइ अरबी डॉलर जी ज़रूरत आहे। बलूचिस्तान जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो दौरो करण बैदि हिन ॻाल्हाईंदे चयो त आलमी बिरादरीअ जे मदद सां ॿोॾ मुतासिरनि खे बहाल कंदासीं। इंतिहाई ॾुखियनि हालतुनि में असां हुकूमत संभाली हुई। हिन जो वधीक चवणु हो त अॻूणे हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि सबबि अवाम महांगी ऐं ॿिए अज़ाब जेके भोॻी रहियो आहे। वज़ीर आज़म ॿोॾ मुतासिरनि सां मुलाक़ात कई। ॿारनि लाइ क़ाइमु कयल नए स्कूल जो बि इफ़्तिताह कयो वियो आहे।